थाने बुलाखान में लोडिंग ट्रांसपोर्टर्स तरफा कस्टम एहलकारनि जी ज़्यादती ने वफ़ाक़ी सरकार तरफा पेट्रोल ऐं डीज़ल जा अघ वधाइण जे ख़िलाफ़ थाणे बुलाखान जे मेन रोड ते गाॾियूं बीहारे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले सां रिपोर्ट कर रहियो आहे शहबाज़ उमराणी। थाने बुलाखान में लोडिंग ट्रांसपोर्टरनि तरफा M9 मोटरवे ते कस्टम एहलकारनि तरफा तंग करण, ड्राइवरनि ते तशद्दुद करण ऐं वफ़ाक़ी सरकार तरफा पेट्रोल ऐं डीज़ल जा अघ वधाइण जे ख़िलाफ़ अरबाब पालारी, साइनिनू ख़ासकेली, पप्पू ख़ासकेली जी अॻुवाणी में थाने बुलाखान जे मेन रोड ते गाॾियूं बीहारे एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो ऐं मुतालबनि जी मनता लाइ सख़्त नारेबाज़ी कई वई। रोड बंदि हुअण सबबि ट्रैफ़िक पिणु मुतासिर रही। पक्की बिल्टी ॾियो, असां ॾे सभु ॻोठो माहौल आहे, पक्की बिल्टी अॾे जो सिस्टम न आहे। चवंदे बाबा असां ॻोठो माहौल है भाई अवां के गाड़ियों शक भाई ये शक वो पहले खाली करे चेक कराइन उनजो कम एंट्री कन 5,000 वठो असां करे असां 5,000 बचनि नथा वो वठंदा असां 5,000 ठीकु आहे वो वठो असां पोइ छॾी नथा और पैसा न त कार्ड रखो जो घोड़ा घोड़ा पोइ मजबूर असां इहो धरणो लॻायो आहे जेसि असांजो मसलो हल न थींदो जेसि कोन ईंदासीं वेठा आहियूं जेसि मसलो हल न हल थियो। असांजे बुलाखान में बिल्टी सिस्टम आहे कोन, असां वटि सदाईं गाॾियूं बिना बिल्टी वेंदियूं आहिनि, किरायो पंहिंजो मंडीअ में वठंदा आहिनि। असां वटि पंहिंजो हिकिड़ो कोस्तानी जेको रवाज़ आहे उन सिस्टम सां असां लोडिंग हले पई। बाक़ी हाणे हफ़्तो ॿ छा हिन में गाॾी वारे तंग कयूं, बिल्टी ॾियो, हीअ करियो, बसर लाहे ॾियो, पैसा ॾियो, उन सां नाइंसाफ़ी थी थिए। अॼु गाॾी वारा इहे इंतज़ारु करे सभु बीह रहिया आहिनि, वापारी असीं ज़मीनदार सभु परेशान आहियूं लोड खणण लाइ। भला हिन जो मसइलो हल थिए। भरे लोड करे असीं वञूं था, काठोड़ पुल खां ओरे पासे चेक पोस्ट वारा असांखे तंग कनि था। बिल्टी न हुअण जी सूरत में वो 5,000 रुपया जुर्मानो घुरनि था। अगरि जुर्मानो ड्राइवर नथो ॾिए त असां सां ज़्यादती कई वञे थी, कुटमार कई वञे थी। इहो असां सां नाइंसाफ़ी, असांखे हक़ ॾिनो वञे, नाइंसाफ़ी बंदि कई वञे। अॼु असां मजबूरन थी हिते त आया आहियूं, असां अची मजबूर थी हिते वेठा आहियूं त छा त डीज़ल जो रेट माना जीअं पियो मुख़्त मथे पियो वञे, ॾींहं ॾींहुं मथे पियो वञे। असांखे का ॻाल्हि सम्झ में कान थी अचे। असांजे किराए मां जॾहिं असीं पंप ते था वञी बीहूं, पंप या डीज़ल जा पैसा ॾेई असीं जॾहिं उतां निकिरूं था, असां जेके पैसा बचनि था उहे असीं सोचूं था त हिन मां असीं छा बचनि खे ॾींदासीं, मालिक खे छा ॾींदासीं जंहिंजी 30-30 लख जी गाॾी आहे। बसर खणी वेंदा आहियूं त अॻियां कस्टम एहलकारनि जी चौकी आहे, उते असांखे झले तंग कंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त पकी बिल्टी ॾियो। हिते ज़मीनदारनि असांखे ज़मीनदारी पर्ची मिलंदी आहे, कची पर्ची, असांखे का पकी बिल्टी कोन्हे, को बि अॾो कोन्हे। असां इहो ई ज़मीनदारनि खे ऐं बस वारनि खे अपील करियूं था त असांजो मुतालबो मञी असांखे अॻियां सहूलियत पेश कई वञे, असांखे ड्राइवरनि सां ज़्यादती बंदि कई वञे। ज़ाहिरिन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो चवणु आहे त वफ़ाक़ी सरकार पेट्रोल ऐं डीज़ल जा अघ वधाए करे मुल्क में महांगाई जो नओं तूफ़ान आणे चढ़ियो आहे, जंहिं सबबु हिते असां जेके ड्राइवर आहियूं उहे बि परेशान आहियूं। असांखे ओतिरा जेके किराया नथा मिलनि। हुननि जेको मुतालबो कयो आहे त जेके कस्टम एहलकार जेके असां जेके काठोड़ पुल वटि असांखे तंग कनि था, असांजे गाॾियुनि खे रोके करे चालान कनि था, उन्हनि खे जेको रोकियो वञे ऐं असां सां जेके नाइंसाफ़ियूं बंदि कयूं वञनि। शहबाज़ उमराणी, आवाज़ TV न्यूज़, थाणो बुलाखान।